कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। हाजरा मञी थी? तोखे बाक़ी छा लाइ थो चवां त मञाईसि? ठीकु आहे, मां कोशिशि कयां थो। सचो के नथो टिजांस करे हिफ़ाज़त पंहिंजे नंगनि जी कोन थो ऐं मूंखे आयो वञण करणु वञी चएसि न त जेकी जाटे जी महिमान ऊठो कोन न्यारा निकुर बार त तोखे समझे त पुराना नंग कीअं भॼाए वन। सारे ग रे सा नी सा, सारे ग रे सा। तू घरां थी निकिरे सो बि घेर सा। हलो हल हलो ये तो वही धमकी दे वही हाणे छा थींदो? पहले मां पुलिस जो सपा भाड़ी है। अरे मां ठीक करे पुलिस छा कंदी? फतू त फडो न त जडे जो जडो। छा फैसलो के फतो? बाबा मां को सरदार हां या रैसा जो मां फैसलो क्या? तान्या टेड़ी अथई बुध ध्यान सा अमीर सा वास्तो पे थई भाड़े भोड़ी सा न या संग देणो पवंदई या 10 लाख रुपया। मो दिसे संग तो घुरे ईरानी दुंबो हां अरे मुचो ॾिठी थी जॾहिं ईरानी दुंबे जा ॿ सिंह। बस कर कथो तो ॻाल्हाई। ओ रेसा अहमद खान न न बोड़ो न आया हाण सुञातो छा आचर ते फैसलो आ मेहार खिलाफ? हाँ मां अची वेंदुसि। वाकई मेहार जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। ओके खुदा हाफिज़। मां कमज़ोर न आहियां जो फरियाद कयांसि। मां प्लान कंदोसांसि। इन झिरकीअ खे जेकॾहिं विढ़णो आहे न प्लान करणो अथव त साम्हूं अची विढ़े बुज़दिलनि वांगुरु न। मां ॿिन्ही ॻाल्हियुनि जे हक़ में न आहियां, न मेहार सां झेड़े में ऐं न फरियाद जे हक़ में। ॾिसना था फरियाद कंदुसि त वापसि सऊदी अरब कीअं वञी सघंदुसि? हाँ ऐं झेड़ो सो त आहे ई ख़राब। ॿिन्ही धुरियुनि खे लीलाया पियो। वॾा मंठार कुमेर जो फ़र्क़ु आहे शायदि अमर साॻी आहे ऐं तूं असांजे ॾाॾग में न आहीं तॾहिं तो इहे बुज़दिलनि वारी ॻाल्हियूं करी। सम्झसि कोन न सम्झी त ॿीहर कोन तोराईंदुसि ऐं एतिरो चवंदुसि त हिन बेहूअ सां ठाह जी ॻाल्हि ॿीहर न कजांइ। लिकी लिकी हमरा तो करे गेती। दिलदार मुमकिन आहे त मेहार न हुजे। अदा मंठार यो मेहार ही हूंदो। जे मेहार न निकतो न त मूंसां जेको हशर वणेव सो कजो। इहो तूं थी चई हाजरा? ग़लति कोन थी चई मंठार। मस मस त दुश्मन ऐं सजण जी सुध पई अथसि। सदाई में हुअ जी वकालत कंदी आई आहे। नेठ असुल ॻाल्हि परखे वताईंसि। हिक पासे जन्नत खे हथे पियो आहे ऐं ॿिए पासे सचल जी धीअ सदोरी खे अगवा करे आयो आहे। छा इहो तोखे कंहिं ॿुधायो? अदा इन कोड़ीअ ॿुधायो आहे। मेहूअ जो एॾो मन वधी वियो आहे। काॾे दिलदार मेहूअ सां निबरण खां सवाइ आराम कोन ईंदो मंठार। अदा हिक ॿी ॻाल्हि जेका मां तव्हांखे घणनि ॾींहंनि खां चई नथी सघां। कहिड़ी जल्दी चओ। हो मेहार मूंखे हथे। छा मेहू ओए तुझी या जुलत। मां त परेशान आहियां मुंहिंजी मञे ई नथी। मां चाहियां थो त हिकिड़ो बार लाहियां ॿियो खणा। हिकिड़ो बार लाहीं ऐं ॿियो खणी चवण छा थो चाहे? अदा सुहिणी जी शादी करे बार लाहिण चाहियां थो ऐं पंहिंजी शादी करे बार खणण चाहियां थो। इहा सिधी ॻाल्हि बि नथी सम्झे। हिन उम्र में शादी कंदे कुझु त ख्याल कर अदा। कोन ख्याल करे त मां शादी जहिड़ो त आहियां। केरु ख्याल करे? को बि ज़मानो आहे जेको बि ख्याल करे। अदा अवल सुहिणीअ जो सोच।
सोचींदुसि त गॾु पाण लाइ बि ऐं सुहिणीअ लाइ बि। मां रिश्तो ॻोल्हियां शहर में। भली, पर ॿई रिश्ता सण भाउ हुजनि। ॿई रिश्ता? हा, सुहिणी बि सुखी थिए त मां बि ख़ुशि थी वञा। न त रईस खां वधीक ॿियो सुहिणीअ लाइ कहिड़ो रिश्तो आहे? मूंखे बि रईस एवज़ो वठी ॾींदो, मां बि ॾाढो ठठ सां लाऊं लहंदुसि। बाबा मूंखे रेस क़बूल न आहे। सोनी, दिमाग़ ख़राब अथई छा? हा, दिमाग़ ख़राब आहे मुंहिंजो। वरी छा थियो तोखे बेवकूफ़? हवेली थी वञी? बाबा तुंहिंजो ॾोह न आहे, तूं डिॼीं थो। डिॼां थो? कंहिंखां डिॼंदुसि? रेस खां, ॿियो कंहिंखां। डिॼंदुसि छो? तुंहिंजे भले लाइ थो सोचां। कंहिं ज़ालिम जे हवाले करण वारो बि ज़ालिम हूंदो आहे। ज़ालिम जे हवाले करण बि का भलाई आहे? छा चई? मां ज़ालिम आहियां? ही लठ न गाटे वारी ॾींहुं मई त भांटी अची वेंदी। कंहिं न्याणी ते कुता बचण ज़ुल्म न आहे बाबा। कुता? कंहिं ते बचायमि? बकवास थी करी। सदोरीअ ते? ख़ामोश। कहिड़े दुश्मन बरगलायो अथई त मां कढांसि टायर ऐं ॾियांसि टांडा। छॾ दादा, न्याणी ते हथ न खण। डोरी, समझाईंसि न त। मार बाबा मार, मां हिन घर में ॼमी गुनाह कयो आहे। मां कसूरवार आहियां। मां पुफाट मज़ार लाइ न निकतसि, दिलदार ॾे न वियमि, मेहार ॾे वेंदमि। जंहिंखे ज़िंदगीअ में ॾिठो ई ॿ भेरा आहे। बाबा मां मरी सघां थी, तुंहिंजे एतमाद खे ठेस नथी ॾेई सघां। सदोरी पुट, मूंखे माफ़ कर, मूं तोखे रजायो आहे। बाबा मां रूह ताईं ज़ख्मी आहियां। बाबा तो करीमा खे मिल्कियत समझी लिखी ॾिनो, एहतजाज न कयो। मूंखे पहिरियों दफ़ो अगवा जी कोशिश कई वई, मां घरां निकिरी ठोकरूं खाधियूं। पाबोड़ी जा अज़ाब सठा, पर इज़त ते बाबा मेराण हाण मां न ॾिनी आहे। नचो सदोरी, वधीक नचो पुट। चवंदसि बाबा, ज़रूर चवंदसि। मूंखे मेहार अगवा न कयो, उन मूंखे भेण समझी इज़त ॾिनी। संदसि मां मूंखे धीअ समझी तहफ़ुज़ ॾिनो। तू कोड़ीअ चवण ते बाण निकते। तू घरां निकिती छो? इन करे त मूंखे शक पियो, कावड़ सां गॾु ॾुख बि थियो। बाबा घरां निकरण ऐं भॼण में वॾो फ़र्क़ु आहे। मां ॻोठ जे कंहिं बि घर में नथी वञी सघां। पुट, यको वेही रहण चङो त न आहे। बाबा मूंखे होश ई न हुयो। होश ई न हो? छा मतलब? बाबा शहरियारे जो मुंशी कुत्ता खाए दर ते आयो। पोइ मां हितां डप में भागी आहियां ऐं मूं ते कुत्ता बछाया अथनि। ड्रोड़ी ड्रोड़ी मेहार जे घर में वयमि, सो बि बेख़बरीअ में। मुंशी जी इहा जुरत! भाई नसीबा न ॻाल्हाए भली, मां बि तोसां कोन थी ॻाल्हायां। मूंखे बि लाचार न आहे जो वेही तोसां वात विञायां। माई ओच तो गूंगी थी वई, ईअं कुझु ज़बान कपे वियो अथई। इहा ज़बान कपियाई तुंहिंजी, जे सॼे ॻोठ में फसाद फैलाया आहिनि। न इहा ज़बान हुजे न फसाद थियनि। माई खुदा खुदा कर, कोड़ी जाने कम ठाहिनि न की ठाहिनि, कोड़ी ऐं फसाद ठहे थो। न मसीत जो कखु आई, फसाद को सवा ॿियो कमु अथई सही। नकु लभे कोन, मुंहुं खणी वटे मुड़कंदी। माई होश सां ॻाल्हाए। छो इहो भेलो मुंहुं खणी भगी बीठी आई ऐं बड़बड़ करे हली थी वञे। न कमु न कार, सॼो ॾींहुं फसादी फेरनि पोयां। कम सां आयसि माई, ही वठ चिठी। आचर ते फैसलो आहे सरदार अहमद खान वटि। ही वठ मेहार लाइ चिठी। चिठी? फैसलो? हा, असांजो कमु इतला ॾियण, वधीक आह जी मर्ज़ी। फतू त वेंदो, मेहार वञे न वञे। हल हाणे हल, मेहार जी मर्ज़ी अचे या न अचे। अलाए कीअं नथो अचे, शहरियार न आहे जेको न अचे। सरदार अहमद खान जी चिठी आहे, न बि वञी ॾिसे, रहंदो हिते। वञ हाणे, इहो मनूस मुंहुं गुम कर, न त खणी ॿोहारो अहिड़ो कंदी मैं जो कोई सुञाणींदी बि कोन। ॿुध में मातबर थी वई आहे। कोड़ीअ खे थी मारे, कोड़ीअ जा हथ कोन्हनि, कोड़ी जाने कम ठाहिनि न की ठाहिनि। हा निकुरो हाणे भला, वञा थी वञा। वाहे लॻई का, सॼो ॾींहुं घर ड्राईंदी थी वते, ठाहींदी थी वते। भला लहा को पुॼेसि।
बाबल साईं, दिलदार सां मिटी करण कान ॾिनी। मूंखे हाणे तरसण नथो अचे। तरसण में मां नुक़सान थो सम्झां। कहिड़ो नुक़सान? छाजो नुक़सान? बाबल, हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए। छा बर्दाश्त नथो थिए? ॻाल्हि बि कंदे या पियो भटकंदे? किबला, छिड़बियूं त न ॾियो। मां तव्हां खां उमिरि में बि वॾो आहियां ऐं हूअं बि त मूंखे वॾो करणु था चाहियो, त पोइ दड़का त न ॾियो न। चवंदा बि पाण आहियो त मां तव्हांखे प्यारो आहियां, वरी पोइ दड़का बि ॾियो था। मुनासिब त न आहे न सरकार। ओ, माना त हाणे मां तोखे चाचो मुंशी चवां, ईअं न? चवण बि घुरिजे हो किबला। ठीकु आहे, तोखे अॻिते चवंदुसि चाचो मुंशी मोहम्मद मुराद, बसि न? बस ठीकु आहे, पर हाणे जल्दी कयो। हाणे न मां गार सहंदुसि न तानो। तानो? कहिड़ो तानो? कहिड़ी गार? छोकिरी वेठल आहे न किबला, कॾहिं दिलदार, कॾहिं मेहार, त कॾहिं वरी तव्हां था संग छिकियो। हिकिड़ो भेरो रिश्तो थिए त जान छुटी पवे हिन ताननि जा। मेहार त धमकी मोकिली आहे सरकार। धमकी? हाँ सरकार, चए थो त ज़ोरी निकाह कंदुसि। या हथ जी थो हणी? बस कीअं बि सम्झो, संग वठो ऐं मूंखे संग वठी ॾियो, किसो कोत। संग वठी ॾियां? ऐं बाक़ी मूं अॻु में बि गुज़ारिश कई हुई न किबला त मूंखे फतूअ खां या सचूअ खां हिकिड़ो संग वठी ॾियो। फतू या सचल इनकार कनि त पोइ? तव्हां हली मुंहिंजे नाले जी पोती विझो, पोइ न ॾियनि त कढान टायर ॾियानि टांडा। तूं पोती विझंदे मुंहिंजे नियाणीअ ते? इहो पटको लाए कफन न करे छॾियां। बकवास बंदि कर। तूं मुंहिंजे मुंशीअ खे ईअं थो चईं? आस्ते ॻाल्हाए भोतार। तुंहिंजी दांह सां न ही ओताक जूं दीवारूं लुॾंदियूं, न धरती दुबंदी, न आसमान लुॾंदो। अड़े 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 अड़े, तूं आरे ते वेठल कुकुड़ थी बांह कढे? तूं शहरियार सां ईअं थो ॻाल्हाए? कढाए टायर ॾियां टांडा। तूं मुंहिंजा टायर कढ दे। तुंहिंजी या कमाणी कुॿी थी वेंदी मुंशी। अड़े तोखे मौत खयो आहे। शहरियार खाने जो ओताक में अची शहरियार खाने सां गुथो थो ॻाल्हाई, निड़ी चॿाड़े छॾींदोसि। उहो वक़्तु वियो भोतार। तूं रह साईं, रहिस लजपाल हूंदा आहिनि, नंगनि जी लज रखंदा आहिनि, नंग न तकींदा आहिनि। तुंहिंजो पीउ मरहूं असां सभिनी जे लाइ छावरो हुयो, लजपाल हो, नंगनि ते निशावर थियण वारो। तो में त उहा कसीरे जी बि कोडी कान्हे। बकवास बंदि कर सचल। मुंशी जी किबला। सदकर बहारे खे। हाज़िर किबला। मां ज़िंदगी साहिब ॿुधाइण आयो आहियां रहिस। तो मुंहिंजी न्याणी अगवा कराई ऐं इल्ज़ाम वरी अमीर ते हणाई, ऐं काल पंहिंजे चमचनि हथां मुंहिंजे नंग ते कुता बछराए। इहो लजपाल ऐं नंगपाल जो कमु आहे। और हिनखे वठोसि ऐं ॿधोसि। धातुरो पी आयो आहे, या कंहिं दसे भंग प्यारी अथसि। मां होश हवास में शेर यार खान, मां तुंहिंजे हिननि चमचनि खां नथो ॾिजां ऐं हिननि खे झले छॾ त घर खां ॿाहिरि न निकिरनि। अड़े हितां बची निकिरंदे त कुझु कंदे न। गहले था वञूंसि, कयूंसि था करामन कातबनि जे हवाले। अड़े सरदार सां तो साम्हूं थी। मुंशी एतिरो कर जेतिरो सुभाणे सही बि सघे। बस वठी वञी शूट करियोसि, छंटण में उछलायोसि त मंछे जे मच्छिन जो खाज ते वठी वञोसि। कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं